अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिर आयो HRJDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान लॻ देहात जो ज़मींदार बा असर माण्हुनि जूं धमकियूं मिलण ते खानवान प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे डॉक्टर गुलाम हैदर ॻोठाणनि यार मोहम्मद लांघा, गुलाम सरोवर बोयो ऐं ॿियनि सां गॾिजी प्रेस क्लब खानवान अॻियां खानवान पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे नारेबाज़ी कई। हिन चयो त देहात जा रहवासी अब्दुल हमीद खोखर, गुलाम अकबर खोखर ऐं संदन सहूलतकार गुलाम मुर्तज़ा हरिया, मुमताज़ हरिया, असदुल्ला उर्फ़ शहज़ादो मरी ऐं ॿिया ॾोहारी क़िस्म जे हथियारबंदनि टोले सां मूं ते ॻोठ भरिसां हमिलो करायो ऐं मुंहिंजो ट्रैक्टर रोके मूंखे मौतमार धमकियूं ॾेई 5 लख रुपया भत्तो घुरियो। उन वाक़े जो बर वक़्तु इत्तला थाणी जहद जे पुलिस स्टेशन ते ॾिनो ऐं SSP नौशरो फिरोज़ खां दरख़्वास्त फॉरवर्ड कराए FIR दाख़िल करण लाइ खानवान थाणी ते वियुसि। SHO खानवान जवाबदारी धुल बणिजी केस दाख़िल करण खां साफ़ इनकार करे छॾियो। गुलाम हैदर खोखर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। हिन वधीक चयो त जेकॾहिं मूंखे को बि जानी या माली नुक़सानु पहुतो त उनजा ज़िम्मेवार अब्दुल हमीद खोखर, गुलाम अकबर खोखर, गुलाम मुर्तज़ा, मुमताज़ हरिया, असदुल्ला उर्फ़ शहज़ादो मरी ऐं SHO खानवान हूंदा। SHO खानवान खे चवां थो त FIR कटो, मूंखे राति में दिलासा ॾिनई ऐं अॼु बि ॾींहं जो दिलासा ॾींदो रहियो आहे। को बि माना कानूनी एक्शन हुननि ते नथो खणे। हेवी अमाउंट कल्ह हुननि जो हिकिड़ो जवाबदार थाणे ते आयो आहे, हुनखां पैसा वठी हुनखे छॾे ॾिनई ऐं उन खां पोइ को बि का FIR जो कंहिं बि तदारुक मुंहिंजो कुझु बि तदारुक नथो करे। ऐं वस वारनि खे चवां थो त मुंहिंजे खून जा ज़िम्मेवार इहे ई माण्हू थियनि ऐं आहिनि ऐं रहंदा। अॻु में बि मूंसां इहे उन्हनि माण्हुनि मुंहिंजो ट्रैक्टर रोके 5 लख मूंखां भत्तो घुरियो हुओ। उन जे लाइ बि SSP साहब खां एप्लीकेशन फॉरवर्ड कराए SHO खे ॾिनी हुई त FIR करण लाइ। मां SHO साहब खे अॻु में बि चयो आहे, मुंहिंजी FIR न कई। हाणे बि मां कल्ह उन वटि NC दाख़िल कराया, का बि कानूनी तदारुक नथो थिए। असदुल्ला उर्फ़ शहज़ादो मरी ऐं उन सां गॾु भटेजा भणजा आहिनि जेके उन्हनि जो घरु आहे उते, उनजी सहूलतकारी मुमताज़ हरिया, गुलाम मुर्तज़ा हरिया करे रहिया आहिनि। ऐं इहो जेको बि मूंखे इन्हनि माण्हुनि मां अब्दुल हमीद सोजरो ख़ान उर्फ़ अब्दुल हमीद ऐं गुलाम अकबर खोखर, उन्हनि मां मूंखे जानी माली गान जो ख़तरो आहे ऐं मुंहिंजो खून ऐं क़त्ल थियो उहे उनजा ज़िम्मेवार आहिनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।